में सोशल मीडिया ते कुछ ॾींहंनि खां हिकु औरत आहे जेका पंहिंजी ज़मीन जी तकरार जे बारे में मुख़्तलिफ़ प्रोपेगेंडा करे रही आहे। उन जा असुल वारिस ज़मीननि जा उहे उन पहुता आहिनि हिते प्रेस क्लब में। उहे एहतिजाज कंदे चवनि था त असांजो उन औरत जो उन ज़मीन में को हिसो कोन थो वञे। हू खामखा जो जे ख़िलाफ़ जेके थाणा बुल्ला खान जा वाघ धणी आहिनि ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ प्रोपेगेंडा थी करे कंहिंजे सियासी चकरनि में अची करे अचो त उन्हनि खां अहवाल था वठूं। आई हुई मुंहिंजी भेण आलमा नालो हुअसि। उहा सोशल मीडिया ते ॻाल्हियूं हलायईं। हुनजो हिसो पती कोन्हे, ज़मीन मुंहिंजी ऐं जेको सो मूं ज़रूरत मुताबिक़ पंहिंजी खपाई आहे। हुनजो हिसा पतियूं पंहिंजा खाई विया आहिनि विकिणी। ऐं हुकूमत हुजे या को सरदार हुजे उनजी हली ॾिसे, उनजी सर्वी करे त हुन छा विकिणी खाधी आहे, मूं छा विकी आहे। कल माई आई मीडिया ते बयान ॾिनई त मूंसां ज़ुल्म ज़ोरी हुन का चीज़ कान्हे, तेज़ चीज़ असां पंहिंजी खपाई मुंहिंजे बाबे जी ज़मीन आहे। उन में हुन न दावा आहे न ॿी आहे। हीअ सियासी चकर में कंहिंजी अचे असांजे मथां ग़लति फहमी खणी बयान हलायईं। कल जेका आलमा जे नाले औरत गवाही ॾिनी आहे सोशल मीडिया ते हलायईं बयानबाज़ी त माना मुंहिंजी ज़मीन त खपाइनि, मुंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो कनि, ज़मीन में को बि हिसो हक़दारी हुनजी न आहे। हुनजो पंहिंजो हिसो खपाए वेठा आहिनि। असांजो जेको हिसो आहे मजबूरी ख़ातिर चाचो मुंहिंजो बीमार पियल आहे आचार, उनजे ख़ातिर असां खपायो, जेको असां पाणीअ जी सहूलियत लाइ कई ॻाल्हि। उन ते हुन ग़लति बयानु ॾिनो। इन में को बि हक़दारी कंहिंजी बि चार चङा हुजनि। जिते आई असांजी भेण आलमा नालो अथसि। उहा पंहिंजी हिसो पती वठी वई आहे। असांखे हिसो पती हुनजो कोन थो लॻे। काल जेको बयानु ॾिनई असांजी कुर्बान जे नाले या असांजे दोस्तनि जे नाले ग़लति बयानु ॾिनई। ॾाढो ख़ासि कली सालनि ख़ासि कली नाले बयानु ग़लति ॾिनई। असांखे हुन हिसो पतो कोन थो लॻे। हुनजा पुट ॾेर जुआरी राति ॾींहुं जुआरी 50-60 घर में विहारे वेठो आहे। एहतिजाज कंदड़नि खां पंहिंजा अहवाल ॿुधा। उन्हनि जो इहो चवणु आहे त जेका माई आलमा आहे सोशल मीडिया ते कल्ह खां वठी करे ग़लति प्रोपेगेंडा करे। हालांकि हुनजी जेका हिसे पती में ज़मीन आयल हुई उहा असां हुनखे ॾेई चुका आहियूं। असां पंहिंजो हिसो पंहिंजे अबे ॾाॾे जी जेका मिल्कियत मां असांखे पंहिंजो हिसो आयो आहे, असां उहो पंहिंजी ज़रूरत मुताबिक़ उहो हिसो खपायो आहे। असां हिते प्रेस क्लब पहुता आहियूं। इन्हनि जो इहो चवणु आहे त असांखे तहफ़ुज़ ॾिनो ऐं असांजी पंहिंजी ज़मीन आहे उनजा पंहिंजा मालिकाना हुक़ूक़ असां वटि मौजूदु आहिनि ऐं उन ज़मीन में हुन औरत जो कुझु कोन थो वञे। कैमरा टीम सां गॾु सुहेल मेमन, टाइम न्यूज़, थाणो बुल्ला खान।